जी नाज़रीन, असां नापरकोट थाणे जी हद मां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां इंडस हाईवे तां ॿ ॼणा अगवा थी विया आहिनि। नापरकोट थाणे जी हद सीपी शाख पुलिस चौकी वटि हथियारबंद ट्रक मां ॿिनि ॼणनि खे लाहे कचे तरफ़ अगवा करे खणी विया आहिनि। पुलिस ऐं हथियारबंदनि विच में फायरिंग जी ॾेवट बाद हथियारबंद ॿिनि ॼणनि खे खणी वञण में कामयाब थी विया। अगवा थियण में ट्रक ड्राइवर हनीफ़ मलिक ऐं यासीन शेख शामिल आहिनि, जेके सुई मां रेती खणी सकर वञी रहिया हुआ त खेनि नापरकोट थाणे जी हद मां अगवा कयो वियो आहे। ज़िले शिकारपुर जी नापरकोट पुलिस ॿिनि ॼणनि जे अगवा थियण जी तस्दीक करे छॾी आहे। जी नाज़रीन, असां नापरकोट थाणे जी हद मां अगवा वारदात जी अहम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर भरिसां इंडस हाईवे तां ॿ ॼणा अगवा थी विया आहिनि। नापरकोट थाणे जी हद में सीपी शाख पुलिस चौकी वटि नामालूम हथियारबंद ट्रक मां ॿिनि ॼणनि खे लाहे कचे तरफ़ अगवा करे खणी विया आहिनि। पुलिस ऐं हथियारबंदनि विच में फायरिंग जी ॾेवट बाद हथियारबंद ॿिनि ॼणनि खे खणी वञण में कामयाब थी विया। अगवा थियण में ट्रक ड्राइवर हनीफ़ मलिक, यासीन शेख शामिल आहिनि, जेके सुई मां रेती खणी सकर वञी रहिया हुआ त खेनि नापरकोट थाणे जी हद मां अगवा कयो वियो आहे। ज़िले शिकारपुर जी नापरकोट पुलिस ॿिनि ॼणनि जे अगवा थियण जी तस्दीक करे छॾी आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।